सवडो हखणी लखडो हखणी मां तो दर आयो आया धणी। सवडो हखणी लखडो हखणी मां तो दर आयो आया धणी। इंसाफ कंदे बेतोख ठहे उज माफ कंदे बेतोख ठहे। पर हिकड़ी गाल कभी साईं, पर हिकड़ी गाल कभी साईं आ पंहिंजे विच में नबी साईं। कुछ उन जे करे कुछ पंहिंजे करे सद बख्शिश जी अजमोर हणी। कुर्बे मूसा और है कुर्बे मोहम्मद और है, तूर सीना और है अरशे मुअल्ला और है। न रईसहू न अमीरहू न वजीरहू, न रईसहू न अमीरहू न वजीरहू न मुशीरहू। दर मुस्तफ़ा मेरी सल्तनत है, उसी सल्तनत का फकीर हूँ। कबल सदे तरा माज बोले तरा मुझे इंतहाई मोहतरम मुकर्रम अजीजो दोस्तों भाइरों ए बुजुर्गो, मां अवां जे आॾो 15 सिपारे जे मुंड मां हिकड़ी आयत सगोरी तिलावत कई आ। फरमान थोड़ी डबलिंग बंद करे। दुआए त अल्लाह तबारक व तआला बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद रब साईं अवाई असां समूरन खे क़ुरान अज़ीम जे दसल दग जे मथां अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए। उलमा जी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ आवरी, दोस्तन जो जानी माली तावन रब साईं पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मक़बूल फरमाए। मरहूम मुज्तहिद आलम दीन हजरत मौलाना सईं गुलाम रसूल अब्बासी साहब रहमहुल्लाह, उन जे याद में उन जे ईसाले सवाब जे लाए उन जे वरसा उन जे साहिबजादन उन जे याद में कुरान अज़ीम जी दीनी महफिल कचहरी सिंगारिया सजाइया। दुआए त अल्लाह तबारक व तआला शर साईं जे दर्जात के बुलंद फरमाए। रब से उन मरूम जूं दुनिया वारियूं कमियूं कोताहियूं माफ़ फरमाए। अल्लाह से उन जे कब्र जे मथां करोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाए। साईं जे ईसाले सवाब जे लाइ प्रोग्राम ही जलसो अदा मोहम्मद तैयब साहब जे इसरार ऐं सिकबर सदते पांजे कौम जे मुअज़्ज़िज़न ऐं अज़ीज़न जे हुकुम ते अल्लाह से कुरान जे कचहरी में अचण जो मौक़ो ऐं शरब नसीब फरमायो। मौक़ा बाद बेन बुजुर्गन जा भी बयानात थींदा, ये समझ मुझो पांजो जलसो आ। हिस्सो गंढण जे लाए चंद घड़न जे लाए अवां सां हाज़िर आहियां। अल्लाह साईं मुझी हाज़िरी पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मक़बूल फरमाए। वक्त के बचाईंदे अर्ज़ रखां, रजबुल मुरज्जब जो महीनो आ। हिनी महीने जे अंदर इमामुल अंबिया अहसनुल अंबिया अकरमुल अंबिया अजमलुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा मुजतबा दिलरुबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेराज आ। हैदरे करार शेरे खुदा जी विलादत थी आ। महीनो रजबुल मुरज्जब जो इस्लाम जे अजीम जर्नेल हजरत अमीर माविया सिंह जी वफात थी आ। महीनो रजबुल मुरज्जब जो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वडी घरवारी हुजूर जी दुखन जी साथियाणी नबी जी राणी
हजरत अम्मा खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा दुनिया जे जहान में बुरको मचायो महीनो रजबुल मरजब जो नबी से मेराज क्यों आ टे मुरात जो आ नबी हिजरत कई आ टे मुरात जो आ कुरान नाज़िल थियो आ टे मुरात जो आ जो कलहोड़न जे जो गोठ में कुरान जो जलसो आ टे मुरात जो टे मशहूर कौल आहिनि। हिकड़ो कौल आहे त रब सैया पांजे महबूब के नुबूवत जे 2 साल मेराज करायो ऐं बियो कौल आहे त नुबूवत जे 6 या 7 साल रब सैया महबूब के मेराज करायो। पर मशहूर जेको कौल आ जे में रसूल जा सहाबा भी शामिल हैं वो आए त अल्लाह तबारक व तआला जनाब रसूलुल्लाह के नुबूवत जे 12 साल मेराज करायो। मेराज एक साईं जो अजीम मौजूज़ो आ। हाणे हिकड़ा चवन था त साईं जन के रूहानी मेराज थियो आ ऐं अल्लाह जे कुरान में साबित आ त साईं जन के अल्लाह से जिस्मानी मेराज करायो। मां के किताब में पढ़ियो मुहद्दिस गुजरियो आ कादी शमसुद्दीन रहमहुल्लाह अचे तो त अल्लाह ताला असांजे साईं के रूहानी मेराज 27 मरतबा करायो। जेकॾहिं साईं जन जो रूहानी मेराज हुजे या त मक्के जा काफर एतराज न कन। अबा ख्वाब जे सैर जो केरो एतराज कंदो पाण कॾहिं कॾहिं हूंदा त हिन गोठ में पर दुनिया घुमंदा आहियूं आहे के न। मक्के जे काफरन जो एतराज इन शइ ते दलालत थो करे त अल्लाह साईं जन के जिस्मानी मेराज करायो। ऐं कुरान में भी इहा शइ साबित आहे। थोड़ो तवज्जो कजो। सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही रूह ऐं जिस्म मिलन तॾहिं बानो तैयार थींदो आहे। रूह ऐं जिस्म मिलन तॾहिं बानो ठहंदो आहे। पतो पियो त साईं के अल्लाह तबारक व तआला जिस्मानी मेराज करायो। मेराज जी हिकमत केड़ी आ? मेराज किस्सो नाहे, मेराज कहानी नाहे। उम्मत के वडा मसला था मिलन मेराज में। एको त मुझो पांजो जलसो आ त घणी ड्रेग भी कोन करे सकंदा ते खुलासो मुख्तसर। ऐं इन साल में साईं जन के दुख भी घणा पोता। साईं जन जी वडी घरवारी दुखन जी साथियाणी अम्मा खदीजा दुनिया जे जहान में बुरको मचायो इन साल जे अंदर। साईं जन जो चाचो जनाब अबू तालिब साईं वया इन साल जे अंदर। ताइफ वारो वाक़ियो पेश आयो इन साल जे अंदर। साईं जन के ॾाढा दुख पोता। ऐं दुनिया जे मिसाल के वठूं अगर को दोस्त आ पाड़े जो आ मिट्रो आ अजीज आ लगातार जडे गम मथो ईंदा आहिनि त माण्हू मायूस थी पवंदो आहे। एड़ा भी सजण हूंदा आहिनि। अब हल त गाड़ी मां थो कढां तो के कंहिं इलाके जो कंहिं शहर जो चक्कर ॾियाराए तुंहिंजे माहौल खे तब्दील कयां आहे के न आहे? आवा त रब साईं फरमायो जिब्रील जी मुंहिंजा अल्लाह मुंहिंजो मोहम्मद मायूस आ मुंहिंजो अरबी मायूस आ वञी मुंहिंजे मोहम्मद करीम खे वठी आ त नबी के शेरो कराए जन्नत जा नज़ारा ॾेखाए मां महबूब जा दुखड़ा त लायां। बुलंद आवाज़ अब जंहिंजी जेसी ताईं हुकूमत हूंदी आ उनके घुमण जो हक़ हूंदो आ। अब ये तालके जो मालिक आ तालको घुमंदो। हे जिले जो मालिक आ हे डिवीजन जो मालिक आ हे सूबे जो मालिक आ हे मुल्क जो मालिक आ। अल्लाह पाक इं फरमाया हबीब आ त तो मोहम्मद के देखाया त तो मोहम्मद जो कब्जो ऐं हुकूमत केसी ताईं आ। बुलंद आवाज़ अल्लाह तबारक व तआला बिन नबियन के भी मेराज करायो पर इम्तिहान जे सूरत में करायो। अल्लाह अकबर कबीरा इमामुल अंबिया अहसनुल अंबिया अकरमुल अंबिया अजमलुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वारो आयो। तवज्जो तक जाए रब जो कुरान सा तो फरमाए कौन रब जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम
सुब्हानल्लज़ी असरा बेअब्दिही तवज्जो तक जाए पाक वहाँ ज़ात केंजी ज़ात पाका रब जी ज़ात पाका अल्लाह ज़ात में भी अकेलो आ सिफात में भी अकेलो आ इबादात में भी अकेलो आ अल्लाह शरीक खां पाका तवज्जो तक जाए अल्लाह अकबर कबीरा अल्लाह तबारक व तआला खबरदार कयो आ चोद रब के पतो हो खबर ही नबी ते मेराज ते एतराज करण वाला भी पैदा थींदा अल्लाह तबारक व तआला पेरा पेरा पांजो तारफ करायो आ खबरदार नजर कयो त मोहम्मद के घुराण वारो केड़ा केरा अल्लाह पाक आज़ाद के जी ज़ात पाका रब जी ज़ात पाका अज़ीज़ो इंसान के अबो अम्मा थींदो आ या इंसान जी फितरी कमजोरी आ तवज्जो तक जाए अल्लाह अबे को भी पाका इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा के भी अबो आ अल्लाह अबे को पाका नबी के अम्मड़ा अल्लाह अम्मा को भी पाका संज निंद कंदा निंद कमजोरिया अल्लाह निंद को भी पाका संजन वुजू कंदा वुजू करण कमजोरिया अल्लाह इन कमजोरी को भी पाका तवज्जो तक जाए सुबहान जो जुमलो सजे कुरान में उते इस्तेमाल छो आ जिते वाक़ियो अकुल जे खिलाफा जिते दुनिया की ताकत खत्म थी वने उन रहमान की ताकत खत्म न थींदी आ तवज्जो तक जाए मेराज नबी जो अजीम मौजूदो आ अल्लाह अकबर कबीरा तवज्जो तक जाए नबी मसीह जे पेड़ जे अंदर आ अल्लाह अकबर कबीरा तवज्जो तक जाए मसीह जे पेट में वनी करे निकरण अकुल जे खिलाफ आ नबी हथ खया अल्लाह कम त ॾाढो ओखो आ अल्लाह कम त ॾाढो ॾुखियो आ अल्लाह अकुल को न पियो मने पर जेकर तूं करम करे त करीमा ला इलाहा इल्ला अंता सुब्हानक आयो सुबहान जो जुमलो सजे कुरान में उते इस्तेमाल थियो आ जिते वाक़ियो अकुल जे खिलाफ आ जॾहिं अल्लाह तबारक व तआला जनाब आदम के बनायो मलाकन एतराज कयो अल्लाह इंसान जो बनाए फटा कंदो फसाद कंदो झेड़ा कंदो झगड़ा कंदो अल्लाह पाक फरमायो इन राज के मां अल्लाह पाण पियो जाना सब झेड़े वारा को न होना सब फसादी न होना जॾहिं अल्लाह जनाबे आदम के बनायो अल्लाह आदम का भी इम्तिहान वरतो आ मलाकन का भी इम्तिहान वरतो आ तवज्जो तक जाए आदम इम्तिहान में पोजीशन ते आयो मलाक चौंदा प्यान कालो सुब्हानक ला इल्म लना कालो सुब्हानक अल्लाह कम ॾुखियो आ तू सुब्हाना तवज्जो तक जाए इते भी सुभान जो जुमलो आयो फरमा सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अक़सल्लज़ी बारकना लहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर पाक आज़ाद ये शेर करायो पांजे बाने के रात जे कुछ हिस्से मां तवज्जो तक जाए अल्लाह अकबर कबीरा मां तफसीर में को न पियो वञा तवज्जो कजाए जे मां मुंड में अर्ज़ कयो आ इमामुल अंबिया के अल्लाह मेराज करायो आ ते मुराद जो आ नबी हिजरत कई आ ते मुराद जो आ कुरान नाज़िल थियो आ ते मुराद जो आ तवज्जो तक जाए छो त रात में महबूब पान में मिलनाल रात
दीन का मुकद्दम तवज्जो तक जाए बिन नबियन के भी अल्लाह मेराज करायो पर जमीन ते करायो आदम नबी जी नबूवत जमीन ते आओ मेराज जमीन ते आओ इब्राहिम नबी जी नबूवत जमीन ते आओ मेराज जमीन ते आओ यूनुस नबी जी नबूवत जमीन ते आओ मेराज जमीन ते आओ इमामुल अंबिया अहसनुल अंबिया अकरमुल अंबिया अजमलुल अंबिया मोहम्मद मुस्तफा मुजतबा दिलरुबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वारो आयो अल्लाह पाक फरमा जिब्रील आओ जी मुझा अल्लाह मुझो मोहम्मद मायो सा मुझो अरबी गमगीन आओ वन मुझे मोहम्मद के वठी आओ मां ट्रेख में को न पियो ल्याओ तफसील में को न पियो ल्याओ जनाब जिब्रील इंदो पियो आ तवज्जो तक जाए संजन काथे आ इन रवायत में इख्तिलाफ आ एक रवायत में इंदो आ संजन पेतुल्ला में आरामी बी रवायत में इंदो आ पांजे घर जे अंदर आरामी ती रवायत में इंदो आ अम्मा उम्मे हानी जे घर आरामी जने जनाब जिब्रील इंदो पियो आ अल्लाह तू जो मोहम्मद आरामी आ अल्लाह तुझे मोहम्मद के किया जागाया अल्लाह पाक फरमा जिब्रील आओ जी मुझा अल्लाह हद तक पकड़े करे मुझे मोहम्मद के न जगाए जाए लोडे करे मुझे मोहम्मद के न जगाए जाए अल्लाह तुझे मोहम्मद के किया जगाया तवज्जो तक जाए अल्लाह तुझे मोहम्मद के किया जागाया तवज्जो तक जो हेडे निहारो अल्लाह अकबर कबीरा मां प्यार में चोदो आ मोहब्बत में चोदो आ तवज्जो तक जाए या तो अल्लाह पाक ये फरमायो जिब्रील जी मुझा अल्लाह चप्पल ना थमाए नूर जा चुम कदम हुजूर जा चुम चुम के तलियां चुम चुम के तलियां चुम चुम के तलियां साइनो जगाया चुम चुम के तलियां साइनो जगाया जिब्रील रबदा पैगाम लाया चुम चुम के तलियां जिब्रील जगायो उम्मत के नुक्तो मिलंदो पियो आ अब निंड मां जागाइण जो तरीक़ो कहिड़ो आहे रोज़ जलसा ॿुधंदा हिकिड़ो निंड वारो आहे निंड पियो आहे नमाज़ जे लाइ उथाणो आहे को मामलो आहे को मसलो आहे सन्ना सन्ना पेरनि खे महटड़ा ॾिजनि ईअं न वा साईं बि पहुची वियो आहे मुख़्तसर ऐं असां कीअं उथाईंदा हुआ रेलियो कंबल लमंदो हूंदो ॾिसो किना सिज काथे पहुतो आहे कि न उम्मत के नुक्तो मिलंदो पियो आहे तवज्जो तक जो मां ट्रेक में को न पियो वञां पाक नबी मुझो मोहम्मद तो फरमाए मां मोहम्मद के उठायो हुयो मां मोहम्मद के जागायो हुयो पाक नबी मुझो मोहम्मद तो फरमाए 70,000 मलाकन जो टोलो अॻियों आ पोयों आ सॼे आ खॿे आ मेहमानो वॾो आ त पहरो प्रोटोकॉल वॾो आ पाक नबी मुझो मोहम्मद तो फरमाए मां मोहम्मद करीम के जमजम जे खूह ते आंदो हुयो तवज्जो तक जाए जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सीने मुबारक के चीरायो हुयो चाक कयो हुयो सीने मुबारक के चीराए दिल मुबारक के कढराए जन्नत जे थाम में रखराए जमजम जे पानी में धोरायो हिकमत केड़ी आ तवज्जो तक जाए दुनिया वडा एतराज कया जे दिल न करंदी त माण्हू मरी वेंदो अॼु दुनिया नबी जो मौजूज़ो मञींदी पई आ बाईपास थींदी पई आ अनरसा कश्मीरी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आ तेसी ते क़यामत कायम न थींदी जेसी ते नबी जो हिकु हिकु मौजूज़ो सच्चो साबित न थींदो तवज्जो तक जाए इन में हिकमत केड़ी आ तवज्जो तक जो तमाजे कोट वड पग मां अगर को उम्रे ते विंदो आ हज ते विंदो आ एयरपोर्ट ते गडी इंजेक्शन लगंदी आ सादे करे जे पाकिस्तान जी आबो हवा पंजी आ सऊदी जी आबो हवा पंजी आ सेहत के बरकरार रखण जे ला एकड़ी इंजेक्शन लगंदी आ तवज्जो तक जाए अल्लाह तबारक व तआला संजन जे सीने मुबारक के चीराए दिल मुबारक के कढराए जन्नत जे थाम में रखराए जमजम जे पानी सां धोरायो हिकमत केड़ी आ अल्लाह तबारक व तआला जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने दिल मुबारक जे अंदर उहे अनवारात भराया जेके उतों जे बर्दाश्त वारा नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने मुस्तफा नारे तकबीर जनाब रसूलुल्लाह
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जला जन्नत मां सवारी आए तवज्जो तक जाए बुराक बरक खां वरतल्ला माना बिजली तवज्जो तक जाए के बिजली वारे को पुछा तक जाए ये बिजली फी सेकंड 1,80,000 किलोमीटर सेकंड में सफर कंदी आ पर जेका रसूलुल्लाह जी सवारी आ केडी तेज होने तवज्जो तक जाए जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने सवारी ते सवार दिया बुजुर्गन को बुधना सवारी खुशी मो ट्रपा दींदी पया जनाब जिब्रील चोंदो पियो तोखे पतो ना है खबर ना है अज नबियन जो नबी तो ते सवारा केड़ी हस्ते तो ते सवारा अजीब रिवायत को बुधाया तवज्जो तक जाए बुराक जुबान गाल सा चोंदो पियो जिब्रील अल्लाह जन्नत जे अंदर कई बुराक सजाया तवज्जो तक जो रब ऐलान फरमायो ज़मानो इंदो वक्त इंदो मुझो आखिरी नबी मोहम्मद मुस्तफा केन हिक दे मथों सवार थीनो से हर को चोंदो पियो मां उन नबी के खणीनो को चोंदो पियो मां खणीनो मां के वडो वक्त गुजरियो रोंदो पियो अल्लाह मुझो वारो इंदो अलाए ना तवज्जो तक जो अल्लाह मुझे रोवण के कबूल फरमायो उहा हस्ती जो मुझे पुठे ते सवारा किए न खुशी कया तवज्जो तक जो पाक नबी मुझो मोहम्मद तो फरमाए मां मोहम्मद करीम जो सफर से हलियो मां बिल्कुल मेराज कटियो पियो वञा तवज्जो तक जाए पाक नबी मुझो मोहम्मद तो फरमाए मां मोहम्मद करीम जो सफर से हलियो तवज्जो तक जो हिकड़ी जगह जिब्रील चोंदो पियो आका हिते भी बरकातो नफिल पढ़ो जिब्रील ही केड़ी जाया जैसे वादी यसरवा जो चो नालो चो मिठो मदीनो उम्मत के मसलो मिलो मानू सफर तो करे अगर पांजी मंजिल ते पहुंचे तो शुक्राने तोरा बरकातू पड़े अल्लाह कम दुखियो पर तू करम फरमाए हित पहुंचायो हां सन बरकातू नफल पढ़ियो तवज्जो तक जो वो शहर केड़ो मदीनो हल त मदीने पाको हलो हेल हलन जी तैयारी कर हल त मदीने पाको हलो हेल हलन जी तैयारी कर 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 पलक में पूछण वारी करवो गलत मदीने पाको हलो हेल हलन जी तैयारी कर करन फकीर फिक्र कोई राग में निकरी पौरोए मां गालाया कम घणो आन सजन वरडान वेठान मुनासिब कोने बगैर के निचूड़ जे मां पंहिंजी तकरीर खत्म पियो कयां मुंहिंजो पाड़ो आहे साईं वॾा बि आहिनि साईं जन जे आॾो घणो ॻाल्हाया मुनासिब कोन्हे जेके मां जुमिला ॻाल्हाया अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बारगाह इलाही